ओम शांति। हाणे 2 मिनट बाबा खे याद कंदासीं। पाण खे आत्मा समझो। मां निराकार आत्मा हिन शरीर खां न्यारे प्रकृति जे विच में वेठी आहियां। हाणे मां आत्मा पंहिंजे निराकार परमात्मा बाप खे याद थी करां। हिन देहिक दुनिया जो सभु कुछ भुलिजी करे हुन निराकार बाप में पंहिंजी बुद्धि लॻायो ऐं परमात्मा जे सां मां वाक्य था ॿुधायो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माचंद द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न, ॿारनि जी अगरि तबियत ठीकु न हूंदी आहे त बाप चईंदा आहिनि बसि सुम्ही पओ। हिन में कोई हर्जो न आहे। छो जी 5000 साल खां पोइ अची करे मिलिया आहियो न, ॾाढा थकी विया आहियो न। तव्हां मुंहिंजो सिकील जा ॿार आहियो। सिकील जा असां 5000 खां वर्ष पोइ मिलिया आहियूं। कंहिंसां मिलिया आहियूं? असां आत्मा आहियूं, आत्माउनि जी पीउ परमात्मा। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। जेके निश्चय आहे बरोबर सां बेहद जे बाप सां मिलूं था। छो जी बाप 2 हूंदा आहिनि न, हिकु शरीर जो बाप, ॿियो हूंदो आहे आत्मा जो बाप। दुख में सभु हुन बेहद जे बाप खे यादि कनि। सत्युग में हिकु बि लौकिक बाप खे कोई यादि न कनि। हिकु ई लौकिक बाप खे माण्हू यादि कंदा आहिनि। छो जी हुते सुख हूंदो आहे त पारलौकिक बाप खे कोई यादि ई न कंदा आहिनि। लौकिक बाप हुनखे चइबो आहे जो हिन दुनिया में जनम ॾे। पारलौकिक बाप हिकु ई हूंदो आहे सभिनि आत्माउनि जो। उहो अची करे पाण खे पंहिंजो ठाहींदो आहे। तव्हां रहण वारा असल में बाबा सां गॾु अमर लोक में, परम धाम में रहण वारा आहिनि। हुनखे परलोक बि चइबो आहे, अमरलोक बि चइबो आहे, परम धाम बि चइबो आहे, शांति धाम बि चइबो आहे। हुते पाण आत्माऊं बाबा सां गॾु रहंदा हुआसीं, लेकिन हिते अची करे जंहिं शरीर ॾिनो हुनखे मां पीउ सम्झंदा आहियूं। परंतु आत्मा जो पीउ त हिकु सदा आहे ई न। बाबा चए थो उहो परम धाम हिन दुनिया खां ॾाढी परे आहे। स्वर्ग खे परे ते परे न चईंदासीं। स्वर्ग त हिन धरती ते ई हूंदो न। नर्क ऐं स्वर्ग हिन धरती ते ई हूंदा आहिनि। लेकिन जॾहिं स्वर्ग हूंदो आहे तॾहिं नर्क न हूंदो आहे, जॾहिं नर्क हूंदो आहे तॾहिं स्वर्ग न हूंदो आहे। कई माण्हू सम्झंदा आहिनि स्वर्ग नर्क हिते ई आहे, त जंहिं वटि धन संपत्ति आहे उहो स्वर्ग में आहे, जंहिं वटि धन संपत्ति न आहे उहो नर्क में आहे। लेकिन बाबा चए थो स्वर्ग हिते ई हूंदो, लेकिन हुते सुख शांति धन संपत्ति हूंदी त सभिनि वटि हूंदी। हीअं न कंहिं वटि आहे कंहिं वटि न आहे, न। हिकु ॿिनि जे हिसाब सां थोरी स्वर्ग नर्क ठहींदो। स्वर्ग अर्थात पूरी दुनिया ही सुखी शांति संपत्तिवान। नर्क अर्थात पूरी दुनिया ही दुखी अशांत, जंहिं वटि सभु ग़रीब हुजनि। बस हितां जो कोई बि वॾे खां वॾी साहूकार आहे, लेकिन सत्युग जे हिसाब खां त ग़रीब आहे न उहो। ये नई दुनिया हाणे स्वर्ग जी दुनिया परमात्मा ठाहे थो। पुरानी दुनिया जो विनाश थींदो तॾहिं त स्वर्ग जी दुनिया ईंदी न। हाणे पतित दुनिया में सभु पुकारदा आहिनि, हे पतित पावन अचो। सत्युग में त हीअं न चईंदासीं, छो जी सत्युग में पंहिंजो आत्मा ऐं शरीर ॿई पावन हूंदा। जॾहिं खां रावण राज्य शुरू थींदो आहे आत्मा जॾहिं खां रावण राज्य शुरू थींदो आहे आत्मा पतित थियणु शुरू थींदी आहे। तॾहिं खां आत्मा परमात्मा खे यादि कंदी, छो जी पतित थींदी आहे त पतित पावन बाप खे यादि कंदी। सत्युग में आत्मा यादि न कंदी हुई। 5 विकारनि जे कारण आत्मा केॾी दुखी थी वई आहे न। सत्युग त्रेता निर्विकारी जो राज्य। भारत जी केतिरी ज़बरदस्त महिमा आहे, परंतु विकारी थियण जे हाणे भारत में सभु विकारी भ्रष्टाचारी थी विया आहिनि न। हिन करे हाणे भारत जी कोई महिमा न आहे, पर कंदा आहिनि, लेकिन उहो पहिरों जे हिसाब सां कंदा आहिनि।
भारत संपूर्ण निर्विकारी हुयो जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज हुयो तॾहिं त चाहींदा त सभु आहिनि न राम राज्य थिए, इहे भारत जी महिमा ॻाईंदा आहिनि छो जो हिते ई परमात्मा जो राज्य हुयो। हाणे उहो राज्य आहे न, उहो राज्य काॾे वियो ये माण्हू थोड़ी ॼाणदा आहिनि छो जो सभु पत्थर बुद्धि थी विया आहिनि। सभी पंहिंजे धर्म स्थापक खे ॼाणदा आहिनि। हिकु भारतवासी ही पंहिंजे धर्म खे बि न ॼाणदा आहिनि त पंहिंजे धर्म स्थापक खे बि न ॼाणदा। असुल भारतवासियुनि जो धर्म कहिड़ो आहे? आदि सनातन देव जी धर्म ऐं हुनजे स्थापक आहे निराकार परमात्मा शिव। बाबा चए थो हाणे मां तव्हांखे तव्हांजे धर्म जी पहचान ॾियण आयो आहियां, ख़ुदि जी पहचान ॾियण आहियां, तव्हांजी तव्हांखे पहचान ॾियण आहियां। हाणे वरी खां मां सुख शांति जी दुनिया स्थापन करणा। सिखनि खे पतो आहे उन्हनि जो धर्म खे स्थापन कयो, लेकिन हुननि खे इहो न पतो अथसि कि हाणे सभु धर्म ख़तम थी वेंदा। सतयुग में ॿियो कोई धर्म न हूंदो, कोई कहिड़ो बि धर्म न हूंदो, सिर्फ़ु हिकु ई आदि सनातन देवी देवता। पोइ द्वापर युग खां इहे धर्म शुरू थी वेंदो। सूर्यवंशी लक्ष्मी नारायण जो घरानो हूंदो न सतयुग में, उहो आत्मायूं कोई मथे न हली वयूं, स्वर्ग वारी आत्मायूं मथे न वयूं आहिनि। तो हाणे कोई शरीर छॾे थो त चऊं था न फलानो स्वर्गवासी थी वियो, त असां ई असुल में स्वर्गवासी हुयासीं। हाणे विकारनि जे कारण नरकवासी थिया आहिनि, त असांखे बाबा वरी खां स्वर्गवासी ठाहिण लाइ इहे शिक्षायूं थो ॾिए। स्वर्ग वारी आत्मायूं मथे न वयूं, हुननि जो संस्कार स्वभाव हुननि जी पवित्रता ख़तम थी वई न हुन आत्माउनि में, त उहो ई आत्मायूं विकारी वश थी करे, विकारी पापी थी करे हिन ई सृष्टि जे जनम मरण जे चक्कर में खेल थी खेॾे। कोई बि आत्मा जेसि ताईं मथे न वञी सघंदी आहे, तेसि ताईं मथे न वञी सघंदी आहे जेसि ताईं मां हुनखे न वठण अचां। त सतयुग में आई कोई आत्मा त बिना पूरो चक्कर लॻाए वो वापसि न वञी सघंदी। हाणे बाबा सूर्यवंशी चंद्रवंशी ॿिन्हिनि घराननि जी स्थापना थो करे न। उहो घराने जी आत्मायूं 84 जन्म वठी करे हाणे पतित थी वियूं आहिनि। कहिड़ी घराने जी आत्मायूं? जेकी सतयुग में आदि में आयूं आहिनि। 84 लाख जन्म न वठंदो आहे मनुष्य आत्मा, सिर्फ़ु 84 जन्म ई वठंदी आहे। ऐं मनुष्य आत्मा मनुष्य चोलो वठी करे ई पंहिंजो जनम मरण जे चक्कर में ईंदी आहे। निराकार बाप हाणे ब्रह्माचंद द्वारा असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाइनि था, ज्ञान जी जागृति था ॾियनि न, रोशनी था ॾियनि मनुष्य खे। मनुष्य हाणे अज्ञान जे अंधेरे में आहे त हिकदमि ठोकरियूं थो खाए। हाणे बाबा हुनखे ज्ञान जो सोजड़ो थो ॾिए, जंहिंसां उहा दर दर धक्का खाइण हुनजा बंदि थी वेंदा। भारतवासी पूज्य देवी देवता हुया, हाणे पुजारी थी विया आहिनि, ख़ुदि जी ई पूजा वेही कंदा आहिनि। छो जी असां ई देवी देवता हुयासीं न, हाणे असां ई देवताउनि खे था पूजूं, असां ख़ुदि जी मूर्तियूं था पूजूं। ॾिसो कोई कंहिंजो दादा परदादा शरीर छॾे छॾे ऐं उहा थोरे समय खां पोइ तव्हांजे ई घर में के तोतरे बोतरे जे रूप में अचे त हुनखे असां ॿुधाईंदासीं न इहे तुंहिंजो दादा बि। उहो हुनखे चईंदो इहो मुंहिंजो दादा आहे, हुनखे नमस्ते कंदो, हुनखे श्राद्ध आदि खाराईंदा आहिनि त फूल आदि चढ़ाईंदा आहिनि। परंतु आत्मा जेकी तव्हांजे घर में दोतरो पोतरो ठही आहे त उहा ई आत्मा हिन घर में पहिरियों हुई, जेके उहो हाणे दादा थी चए। ईअं ई पाण बि स्वर्गवासी हुयासीं, पाण ई हाणे पुनर्जन्म वठी वठी करे पंहिंजी ई मूर्तियुनि खे था पूजूं। आपे ही पूज्य आपे ही पुजारी जो गायन आहे न। हाणे असां पुजारी ठहिया आहियूं, पंहिंजी ई मूर्तियुनि जी पूजा था करूं। इहे सभु ॻाल्हियूं बाबा असांखे था ॿुधाइनि। बाबा चवनि था पूरी दुनिया में सभिनि खां न्यारी मत मां ई ॾेई सघंदो। परमात्मा जी मत सभिनि खां न्यारी हूंदी आहे, छो जी आत्माउनि खे मत ॾींदो आहे न बाबा, आत्माउनि खे शिक्षाऊं ॾींदो आहे कि आत्मा तूं हीअं कर, तूं हीअं कर, तूं हीअं कर। अञा ताईं त माण्हू शरीरनि खे ॾिसी करे शिक्षाऊं ॾींदा हुया न, आत्मा खे ॾिसी करे शिक्षा थोरी ॾिनी आहे की। हिन करे भॻवान जी जो ॻाल्हि आहे कि तुंहिंजी गत मत न्यारी थी, उहो छो आहे?
सॼी भॻवान आत्माउनि खे मत ॾींदो आहे। सॼी दुनिया में अनेकानेक मत मतांतर आहिनि। हिते ब्राह्मणनि जी हिकु मत आहे। ईश्वर जी मत ऐं गत सभिनि खां न्यारी हूंदी आहे। हुन गत ऐं मत सां मनुष्य आत्मा सदगति खे प्राप्त कंदो। भॻवान जेकी असांखे मत ॾींदो आहे हुन सां मनुष्य आत्मा जी खे सुख शांति जो वरसो मिलंदो आहे। हुनजे जीवन में सुख शांति ईंदी अथसि। सदगति दाता उहो हिकु बाप ई आहे। ॻाईंदा बि आहियूं न, सर्व जो सदगति दाता हिकु राम। कहिड़ो राम? परमात्मा राम। परंतु सम्झंदा न आहिनि कि राम कंहिंखे था चऊं। असल में ये परमात्मा राम जे लाइ चई आहे। जेको राम नाम सत्य आहे ॻाईंदा आहिनि न, इहे परमात्मा राम जे लाइ चई आहिनि। त्रेता वारे राम जे लाइ न। हाणे सभु अंधियारे में दुखी थी विया आहिनि, दुख था भोगनि। हाणे बाबा असांजे लाइ सोजरो करणु आयो आहे, सुखनि जो ॾींहुं स्थापन करणु आयो आहे न। ॾिसो, माण्हू बंदगी कंदा आहिनि न, बंदगी करण सां भॻवान खे सॾु करणु, पोइ हुननि सां कुझु न कुझु मांगदा रहंदा आहिनि। देवताउनि जे मंदिर में वञी सभु छा कंदा आहिनि? भॻवान खां भीख ई मांगदा आहिनि न। हथ फैलाईंदा आहियूं न असां भॻवान जे अॻियां। जेका सड़क में भीख मांगदा आहिनि उहा असांजे अॻियां हथ फैलाईंदा आहिनि, ऐं असां मंदिरनि में देवी देवता ऐं भॻवान जे अॻियां हथ था फैलायूं। त भिखारीपन ई थी वियो न। त बाबा चए थो, मां त तव्हांजो बाप आहियां न, तव्हां मुंहिंजे अॻियां हथ छो था फैलायो? हक़ सां चओ न। लेकिन हक़ सां केरु चई सघंदो आहे? जेको भॻवान खे यथार्थ रीति पहचाने, हुनखे पंहिंजो पीउ सम्झे, हुनजे चए ते हले, त ई त उहो हक़ सां चई सघंदो न। बिना ईअं सम्झी करे, बिना हुनजे चए ते हली करे उहो हक़ सां चई न सघंदो आहे। त बाबा चए थो कि हाणे मूंखां भीख मांगणु बंदि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा। तव्हांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी। सत्युग में त असांखे कंहिंजे अॻियां बि हथ न फैलाइणो पवंदो आहे। सभिनि खे पंहिंजी पंहिंजी संपत्ति हूंदो आहे, धन हूंदो आहे। ॿ युग ताईं आत्मा कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ न फैलाईंदी आहे। त भीख न मांगदी आहे। माण्हू त अलाए कहिड़ी कहिड़ी उल्टियूं सुल्टियूं मत ॾींदा रहियूं, लेकिन हुन उल्टी सुल्टी मत ते हली करे बि सम्झो छा थी? असांखे दुख अशांति ई प्राप्ति थी न, दुख अशांति। हाणे बाप असांखे सुल्टी मत ॾियणु आयो आहे, जंहिंसां छा थींदो? असांजे जीवन में सुख शांति। त अहिड़े परमात्मा बाप खे सुठी रीति यादि करणो खपे। हुनखे यादि करे पंहिंजी आत्मा में जो पतित पनो आहे, जेको बि बोझो आहे विकारनि जो, स्वभाव संस्कारनि जो, पुराणे स्वभाव संस्कारनि जो, बुरी आदतुनि जो, इहे सभु कढणो आहे। कीअं? हिकु निराकार बाप खे यादि करे। विकारनि जी खाद पयल आहे न, सभु मनुष्य आत्माउनि में जंक पयल आहे। जीअं कोई ग्रहण लॻंदो आहे त पूरी कारी थी वेंदी आहे न, ईअं ई हाणे पूरी दुनिया ते ई ग्रहण लॻल पियो आहे। पूरी दुनिया जी आत्माउनि ते ई ग्रहण लॻल पियो आहे, जंहिंसां उहा दुनिया बि कारी थी वई आहे त आत्माऊं बि कारी थी वई। विकारनि जो ग्रहण लॻल आहे न, विकारनि जी जंग लॻल आहे। हाणे बाबा चए थो मूंखे यादि करो। कहिड़े रूप में? निराकार रूप में। त तव्हांजी आत्मा मां जंग बि निकिरंदी ऐं ग्रहण बि ख़तमु थी वेंदो। परमात्मा जी मत त ॾाढी सिधी आहे, छो जी उहो अची करे सही सही सची मत ॾींदो आहे। ॾिसो, अची करे सही सही ॻाल्हि ॿुधाई न, काम आहे, शत्रु आहे, पवित्र रहो, हिन करे तव्हां दुखी थी विया आहियो। त परमात्मा जी मत केतिरी सहज आहे, अची करे डायरेक्ट ई असांखे चए थो कि तव्हां हीअं पवित्र रहो त तव्हांजे जीवन में दुख शांति। लेकिन माण्हू सम्झनि नथा, देह अभिमान छॾनि नथा न, देही अभिमानी थियणो। घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, शरीर सां कम थी करां, कराइण वारी मां आत्मा करां थी परमात्मा जी श्रीमत अनुसार। ऐं पोइ शरीरनि जी कर्मेंद्रियां बि मूंसां गॾु कमु करनि थियूं।
जीअं जीअं मां चवां थो हूअं हूअं मुंहिंजी मदद थी करनि। मां त अमर आहियां न, आत्मा चए थी मां त अमर आहियां। शरीर जी मृत्यु थींदी आहे, छा शरीर जॾहिं कम जो न हूंदो आहे त ख़तमु करिणो पवंदो न, अर्थात हुनखे छॾिणो पवंदो। न त आत्मा त चैतन्य आहे न, हुनखे त पंहिंजो पार्ट वॼाइणो अथसि। लेकिन शरीर हले ई नथो, हुनजो अञा पार्ट वॼाइणो अथसि, त हू कीअं वॼाए पार्ट? शरीर त खपे न। पाण त मोहवश ॿियनि खे चऊं था की न वञे न वञे, भले हॉस्पिटल में वेठो हुजे, वेंटिलेटर ते वेठो हुजे, भले सूर थियनि, हुनखे दुख थिए, कुझु खाई न सघे, असां त पंहिंजे मोहवश हुनखे चऊं था की न इहो जीअंदो रहे। लेकिन हुनजी आत्मा खे जेको कमु करिणो आहे शरीर द्वारा उहो करे ई नथी पाए। हुनजी आत्मा खे सुठो खाइणो आहे, उहो शरीर खां खाई नथी पाए। हुनजी आत्मा खे घुमणो आहे, जीवन जीअणो आहे, मस्ती करणी आहे, खेॾणो आहे, हुनजो शरीर हली नथो सघे ऐं पाण साम्हूं वारे खे मोहवश हुनजे लाइ पाठ था करायूं, दुआयूं था करूं, न इहो जीतो रहे, जीअंदो रहे, कीअं बि रहे, लेकिन मुंहिंजे साम्हूं रहे। अरे हुन आत्मा जे बारे में त सोचो न। तव्हां त आराम सां हलो था, हेॾे होॾे वञो था, खाओ था, पीओ था, उहा आत्मा त नथी खाई सघे न। त इहा मोह कढो हाणे। बाबा चए थो हाणे हिन मोह खे कढो। पंहिंजे मोह जे कारण तव्हां साम्हूं वारे खे केॾो परेशान था करो न। भले उहा आत्मा बि चईंदी इहे मूंखे नथा वञनि ॾियनि, मां वेठी आहियां, लेकिन आत्मा खे अलॻि अलॻि चीजूं खाइण लाइ, घुमण लाइ त खपे न। तंहिंखां सुठो त पाण हुन लाइ दुआ करूं की वञे ॿियो सुठो घर में सुठो जन्म वठे, सुठो खाईंदा पीअंदा, आत्मा त खाईंदी पीअंदी, नंढो शरीर वठंदी, ॿारनि खे त सभु खेलंदा आहिनि, ॿारनि सां त ख़ुशि थींदा आहिनि, वञी करे इहो बि नयो शरीर वठंदी त सुठी रीति खाईंदी पीअंदी, घुमंदी, खेॾंदी। जॾहिं आत्मा सृष्टि ते आई ई खेॾण लाइ आहे, ऐं पाण हुनखे मोहवश ॿुढे शरीर में, रोगी शरीर में चऊं था न तूं हिते हिन में ई वेह, बसि असांजे साम्हूं वेह, त इहे ग़लति थी वियो न। त बाबा चए थो हाणे हिन मोह खे कढो। तव्हांजे मोह खे कढंदव त सभी आत्माएं सुख शांति में थी वेंदी, ख़ुशि रहंदी न। आत्मा खे जॾहिं नयो शरीर मिलंदो त आत्मा सभु कुझु करे सघंदी आहे, त आत्मा ख़ुशि रहंदी। त बाबा चए थो हाणे सभिनि जे लाइ दुआ करो। जेसि ताईं जंहिंजो शरीर हले, जेसि ताईं जंहिंजो शरीर जाते हुनजो पार्ट आहे, ओतिरो समय उहा आत्मा जीए थी, हले थी, असां सां गॾु रहे थी। सम्झो उन जो शरीर नथो हले या समय पूरो थी वियो ऐं हली वियो, कीअं बि वियो, कोई एक्सीडेंट सां वेंदो आहे, कोई बीमारी सां वेंदो आहे, तंहिंखां सुठो त भॻवान खे पूरी उमिरि यादि करे वञो, कंदा रहो कि असांजो अंत समय शांति सां निकिरे, असां वञी ॿियो शरीर ख़ुशी ख़ुशी असांखे हितां छुटी मिले ऐं ॿियो शरीर सुठो वठूं। ईअं पंहिंजे पाण खे तयारु करिणो, सभिनि खे तयारु करिणो। सिर्फ़ु ईअं न जेका ॿुढा आहिनि उन्हनि खे या अंत समय आहे भई भॻवान खे यादि था करो, ॿुढनि जो अंत समय न आहे। अॼुकल्ह त ॿारनि जो बि कुझु पतो न रहंदो, त इन करे बचपन खां ई आत्माएं ॿारनि खे बि भॻवान खे यादि करणु सेखारियो। परमात्मा खे चओ कि परमात्मा खे यादि कर, तूं आत्मा, तुंहिंजो बाप परमात्मा थी। शरीर जा माउ पीउ बि केसि ताईं मदद करे सघंदा आहिनि। सम्झो कंहिंखे रोग बीमारी थी वई त माउ पीउ छा कंदा, हॉस्पिटल में वठी वेंदा, हुनखे दवाई आदि जेको बि हुनखे ट्रीटमेंट ॾींदो उहो ई करे सघंदो आहे न। लेकिन उहो जेकी बीमारी हुनखे आई आहे, जेके कर्म भोग हुनखे भोगणा पवनि था, उन सां छुटी त परमात्मा ई ॾियारे सघंदो आहे न, आत्मा जो पीउ। त हिन करे बाबा चए थो ख़ुदि बि आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो, ॿारनि खे बि चओ कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो बाप परमात्मा अथव, परमात्मा खे यादि करो, ताकि हुनजी आत्मा बि जेका बि बुरा कर्म करे आई आहे पिछले जन्म में, त हुनजा उहे भुगतान मिटिजी वञनि। परमात्मा ई असांजे जन्म जन्मांतर जे पापनि खे नाश कंदो आहे न, कोई शारीरिक माउ पीउ थोरी करे सघंदा आहिनि।
न ही कोई गुरु आदि करे सघंदो आहे। परमात्मा जे सिवाय कोई भी आत्मा जो जन्म जन्मांतर जो मेल हटाए न सघंदो आहे। आत्माउनि खे पापनि सां मुक्त करण वारो हिकु निराकार परमात्मा शिव ई आहे। तंहिंजे करे बाबा सभिनि खे था चवनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे यादि करो। अच्छा मीठी मीठी लॻे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे पंहिंजी महानता ऐं महिमा खे ॼाणण वारा सर्व आत्माओं में श्रेष्ठ विश्व द्वारा पूजनीय ठहो। असां हाणे परमात्मा खे पहचानियो आहे न, त हीअ इन हिसाब सां असां ॾाढी महान आत्मा थी वियासीं। दुनिया भॻवान खे ढूंढे थी ऐं असां हिते भॻवान खे पहचाने भॻवान सां मिलन था मनायूं। माण्हू अलॻि अलॻि तरीक़े सां पंहिंजे पापनि जो भुगतान करनि था ऐं असां हिते परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त था थियूं। त हिन रीति बाबा चए थो तव्हां आत्मा ॾाढी महान आहियो कि तव्हां भॻवान खे पहचानो था। हिन करे भक्ति मार्ग में बि शिव सां गॾु शालिग्राम पूजंदा आहिनि न। छोजी इहे उहे शालिग्राम आहिनि जे भॻवान खे पहचान भॻवान जे कार्य में मददगार थियनि। त बाबा चए थो हिन करे तव्हां ॾाढा महान ऐं महिमा आहियो ऐं भक्ति मार्ग में तव्हांजी बि पूजा थी। स्लोगन आहे स्थिति सदा सर्व खजाननि सां संपन्न रहे। संतुष्ट रहे त परिस्थिति बि बदिली वेंदी। अगरि कोई बि जीवन में ॻाल्हि अचे थी, ॻाल्हि त ईंदी छोजी असां ई पाप कर्म कया आहिनि, ॻाल्हियूं त ईंदियूं, लेकिन असांजी स्थिति आत्मा जी स्थिति सदा सुठी रहे, अचल अडोल बाबा जे मथां विश्वास रखी उन सां गॾु रही करे असां सभु कार्य कंदासीं त असां सदा संपन्न ऐं संतुष्ट रहंदासीं। ऐं हिन सां छा थी वेंदो, उहा परिस्थिति बि बदिली सघंदी आहे। भई असांजो कहिड़ो बि बुरे खां बुरे समय बि हिकदमि ठीकु थी सघंदो आहे, टली सघंदो आहे। अगरि असांजी स्थिति सदा सुठी रही त असां सदा परमात्मा जी यादि में रहियासीं। छा